जेके मसला पाण में हल कंदा आहिनि उन्हनि खे दुनिया जी काई ताक़त झुकाए नथी सघे। उन्हनि ॾे मेरी अख सां कोई ॾिसी बि नथो सघे। माना ॿधी गिदड़ पंहिंजी ॿिर मां निकितो, उनखे ॾाढी उञ लॻी, खूह ते वञे पियो पाणी पीअण, ॾिठई त शींहुं वेठो आहे। शींहुं जंगल जो बादशाह आहे, ताक़तवर आहे, उहो कंहिं बि जानवर खे माफ़ नाहे कंदो। हाणे गिदड़ सोचियो जे अगरि मां हितां भॼंदुसि त शींहुं मूंखे छॾींदो कोन, मूंखे पकिड़े विझंदो। इन जे करे हीउ सिधो शींहं वटि वियो। शींहं खे वञी अर्ज़ु कई त मुंहिंजी घरवारी ऐं मूं में इख़्तिलाफ़ पइजी विया आहिनि। मां चवां थो त जेके बचा आहिनि उहे मूंखे मिलनि, मुंहिंजी घरवारी चवे थी त मूंखे मिलनि। असां पाण में धार था थियूं, असांजो फ़ैसिलो तूं कर। शींहं ॾाढो ख़ुशि थियो त हिन खे बि खाईंदुसि, हिन जी घरवारी खे बि खाईंदुसि, ऐं बचा बि ॿुधाए थो, ॾिसां त बचा अथसि घणा। अॼु त माना ईअं सम्झो त माना 2-3 ॾींहंनि जो मुंहं जो राशन पूरो थी वियो। उन चयो त तुंहिंजी घरवारी किथे आहे? उन चयो पंहिंजे घर। चई बादशाह सलाम तूं हिते बि त मां पंहिंजी घरवारी खे वठी अचां। चई वञ वठी अचेसि। उहो वियो पंहिंजी घरवारीअ खे वठी आयो, घरवारीअ खे सम्झाए आयो। उनजी घरवारीअ बि अची शींहं बादशाह सां इहा ई हक़ीक़त कई त बचा मुंहिंजा आहिनि, मां मूं वटि रहनि न। हुन चयो बचा किथे आहिनि? हुन चयो असांजे ॿिर में आहिनि। चई हलो मूंखे होॾे वठी हलो, मां उते जाइ वारदात ते तव्हांजो फ़ैसिलो कंदुसि। चयो ठीकु आहे, पाणी पी वठूं त पोइ हलूं था। ॿिन्हिनि पाणी पीतो, ॿिर जे ॿाहिरों जॾहिं पहुता त घरवारीअ खे गिदड़ वञी चयो त वञ ॿाहिरि वठी अचु। उहा गिदाड़ी वई अंदरि, लेट कई। शींहं पुछेसि थो छो लेट कई? चई वञी ॾिसी अचांसि। उहो गिदड़ बि अंदरि ॿिर में हलियो वियो। गिदड़ जॾहिं ॿिर में हलियो लेट कई त शींहं सॾु कयो। अंदरि त ॿिर में न पियो वञी सघे शींहं जी मजबूरी हुजे। त अंदरां गिदड़ जवाबु ॾिनो त शींहं सलामत तूं भले मोटी वञ, असां पाण में ठही विया आहियूं। शींहं जा ताक निकिरी विया त हीउ मूं कयो छा? हेॾो सारो शाको हुयो, हेॾो सारो दाउ मूं पंहिंजे हथनि सां विञायो। ऐं गिदड़ जवाबु ॾिनो त असां पाण में ठही विया आहियूं, तुंहिंजी ज़रूरत न पवंदी फ़ैसिले जी, बसि तूं हलियो वञ। दोस्तो, हिन कहाणी जो मतिलबु इहो आहे त जॾहिं बि तव्हां पंहिंजे बिरादरीअ में, पंहिंजी भाइरीअ में, दोस्तीअ में, जॾहिं तव्हां पाण में वेही फ़ैसिला हल कंदव, कॾहिं बि तव्हां में इख़्तिलाफ़ न पवंदा ऐं तव्हांजी ॿधी कॾहिं बि न टुटंदी। धारियो जॾहिं बि ईंदो उहो हिकिड़ो मसइलो हल करायो वेंदो, ॿिए जी बाहि ॿारियो वेंदो। छो जो जिन्हनि खे तव्हां चङो था सम्झो, जिन्हनि खे तव्हां मोतबर था सम्झो, जिन्हनि खे तव्हां अची विच में विहारियो था, तव्हां थोरी अखि पटे ॾिसो त सही, उन्हनि खे पंहिंजी बिरादरी वारा विच में विहारींदा आहिनि। उहे पंहिंजनि जा चङा आहिनि जेके अची तव्हांजा मसइला हल था कनि, जिन्हनि खे तव्हां आणियो था पंहिंजे मसइलनि जे विच में, नंगावती मसइलनि जे विच में। पंहिंजी ताक़त ॾेखारण जी वॾी जल्दबाज़ी था कयो त मुंहिंजो फ़लाणे सां वास्तो आहे, तालुक़ु आहे, माना मूंसां केरु पुछंदो। ऐं तव्हां जेको बि नुक़सानु कंदव, कुल्हो तव्हांजो हूंदो, बंदूक हलाइण वारा ॿिया हूंदा, ऐं जंहिंजो कुल्हो हूंदो आहे बर्बादी उन्हनि जी हूंदी आहे। अगरि